कहाणी समथिंग इनसाइड हिसो ॿियो। मां जॾहिं बि आईने में पंहिंजो पाण खे ॾिसंदो आहियां त अलाए छो फ़ख़्र जो भरपूर अहसासु थींदो अथमि। मां मर्दाना सूंहं जो मुकमिल शाहकारु आहियां। सभिनी दोस्तनि में हद खां वधीक स्मार्ट ऐं हैंडसम मशहूरु आहियां ऐं पंहिंजे पाण ते हद खां वधीक एतमाद ई मुंहिंजे ज़ात जो अहम जुज़ो आहे। कॾहिं कॾहिं अमां चवंदी आहे, जॾहिं तूं ॼाओ हुए न त मूं तुंहिंजो नालो अंजुम रखियो, नस पस छोकिरी हुए, उन नाले ते सभु एतिरो त खिलिया जो बस कीने। हालांकि मुंहिंजो नालो ज़नानी टाइप जो आहे, पर मां हिकु मुकमिल मर्द आहियां। नंढड़े हूंदे खां ई सुख में पलियल आहियां। का बि परेशानी कॾहिं बि पेश न आयमि। हमेशह शरारतुनि में अॻिरो हूंदो हुउसि। नंढपिण, जवानी ऐं पोइ ही वक़्तु जॾहिं मां ॿिनि ॿारनि जो पीउ आहियां, ही सॼी उमिरि खिल मस्करीअ में गुज़री अथमि। नथो ॼाणा कॾहिं को ॾुख बि थियो हुजे। मुंहिंजा दोस्त बि मुंहिंजी फितरत जा हूंदा हुआ। शौक़ शरीर उन मां उहो मतिलबु सफ़ा कोन्हे त मां संजीदा माण्हुनि सां दोस्ती न करे ॼाणा। केतिरा ई संजीदा दोस्त कया हुअमि। उन्हनि सभिनी में अमजद हद खां वधीक संजीदा छोकिरो हो। असां ॿिन्हिनि जी दोस्ती एमेड में थी हुई। हू मुंहिंजे तबियत जे बिल्कुलु उबतड़ हो, संजीदा, मुतयन ऐं घटि खिलणू। मां सभिनी क्लासुनि में मशहूरु हुउसि ऐं हू हर हंधि गुमनाम। संदसि अखियूं उदासीअ जे करे बेहदि भरपूर हूंदियूं हुयूं। ऐं पोइ हिकु ॾींहुं अलाए छो हू मुंहिंजे ज़हन में घिड़ी आयो। असां ॿई क्लास जा ज़हीन तरीन शागिर्द हुआसीं। कुझु ॾींहं त मां हुन जी संगत में बोर थियुसि, पर पोइ असां अलाए कीअं हिक ॿिए जे हद खां वधीक वेझो अची वियासीं। हाणे मूंखे हुन जी सोबत में ॾाढो मज़ो ईंदो हो। हू माण्हू बि दिलबर हो। सॼो वक़्तु हुन सां शाम जो गैलरीअ में चांहि पीअंदे, राति जो कमरे में रिकॉर्ड्स ॿुधंदे मां हिन जो मथो खाईंदो हुउसि। हू माठ करे ॿुधंदो हो ऐं ॿुधी सिर्फ़ु मुरकंदो हो। संदसि ऐं मुंहिंजी दोस्ती बेहदि पकी थी वई। सॼो ॾींहुं असां ॿई गॾु हूंदा हुआसीं। ऐं हिकु ॾींहुं मुंहिंजी मङेंदीअ निगत मूंखे ॿुधायो, उहा शीरी आहे, अपर सिंध वारी। मूं हिन ॾांहुं ॾिठो। छा थियो हुनखे? उहा तव्हां वारे दोस्त सां मुहबत थी करे। हिन माना खेज़ निगाहुनि सां ॾिठो। कंहिंसां? अमजद सां। हुन मुरकियो। निगत ऐं मुंहिंजी मङणी जी कंहिंखे बि ख़बर कोन हुई, अमजद खे बि न, छाकाणि जो असांखे सख़्तीअ सां घर वारनि मना कई हुई। बसि शादीअ में कुझु महीननि जी देरि हुई। ऐं ॿियो त असां पाण में उहो वाइदो बि कयो हो त क्लास जे कंहिं बि शागिर्द खे उन ॻाल्हि जी ख़बर न पवंदी। मूं उहा ॻाल्हि हिकदमि अमजद सां वञी कई, पर हुन मूंखे को बि मुंहुं कोन ॾिनो। हू अहसास कमतरीअ जो हद खां वधीक शिकार हो। मां जीअं हुन सां हिकु ॻाल्हि कयां, हू लवाए ॿी करे छॾे। खेसि हद खां वधीक अहसासु संदसि शकिल जो हो। हू अहिड़ो ख़राबु बि कोन हो, बसि रुॻो सांवरो हो ऐं शीरी बेहदि हसीन। मां सॼे क्लास में सभिनी सां फ्री हूंदो हुउसि, अमजद सिर्फ़ु मूंसां। मूंखे लॻो थिए त संदसि उन ख़ामोश रहण वारी आदत ई शीरी खे मोयो हो। हिकु ॾींहुं सचपच मूंखे बेहदि हैरत थी जॾहिं शीरी हुन खां नोट्स घुरिया। मुंहिंजा शक यकीन में तब्दील थी विया ऐं उन शाम मूं अमजद खे क़ाइल करे वरितो। मुंहिंजी दिलि चवंदी हुई हू ईअं उदास न रहे। कंहिंजो प्यारु संदसि उन्हनि महरूमियुनि खे ख़तमु करे। उन शाम जो हू लॻो बि अजीब पिए, गुमसुम सोचुनि में विञायल। मूंखे शीरी सां वधीक ॻाल्हाइण लाइ चयो त हुन इनकार करे छॾियो। खेसि झुकणु गवारा न हो ऐं मूंखे ई शीरी खां नोट्स घुरणा पिया। उन ॾींहुं जॾहिं लैब में शीरी आई त मां अकेलो हुउमि। उन ॾींहुं अमजद कोन आयो हो। मूं महसूसु कयो हुन मूंखे कुझु चवणु थे चाहियो। मूं ई ॻाल्हि जी इब्तिदा कई। अॼु एडवांस लेक्चर सम्झ में आयो? न, अलाए सर छा पिए चयो? हुन रहे जी कुंड आङुरियुनि खे वेढ़े। छो? सम्झ में कोन आयो? मूं ॻाल्हि खे अॻिते वधायो। लेब हुन महिल इतफ़ाक़नि ख़ाली हुई। बसि उहा कंधु झुकाए बीठी रही। दिलि में आयुमि त चवांसि, जंहिंजे करे मूंसां गॾु बीठी आहीं सो अॼु कोन आयो आहे, पर चई न सघियुमि। सिर्फ़ु एतिरो चयोमांसि, मूंखे टीचर्स एजुकेशन जा नोट्स त ॾिजो, कुझु नकुल करणा आहिनि। हाज़ुर। हुन गाउन में विढ़ियल फाइल कढी नोट्स क्लिप आउट करे मूंखे ॾिना। महिरबानी, सुभाणे परीहं वापसि मिली वेंदव। मूं हिन ॾांहुं ॾिठो, हू अञा बि अजीब नज़रुनि सां ॾिसी रही हुई। मां उन महिल अलाए छो गड़बड़ाइजी वियुमि।
माठ करे लेब मां निकिरी त आयुसि, पर साह खे ॼण मूंझ वठी वई हुजे। उन शाम जॾहिं मूं ऐं अमजद हिन लाइ ख़त लिखियो हो त आख़िरी लफ़्ज़नि ते ॻाल्हाईंदे अमजद अलाए छो कंधु फेराए छॾियो हो। मूंखे ॾाढी कावड़ आई हुई। होॾां हूअ नख़रा पई ॾेखारे, हेॾां ही नवाब। उन शाम असां काफ़ी गोड़ कयो हो। उन ॾींहुं मूं अमजद खे अकेलो वेहणु न ॾिनो हो। ख़त फेर करण खां पोइ असां ख़ूब घुमिया हुआसीं। ॿिए ॾींहुं जॾहिं मूं शीरी ॾांहुं फाइल वधाईंदे समथिंग इन साइड चयो हो त अमजद सॼो पघिरजी वियो हो। सोचियुमि हाणे त शीरी पक सम्झंदी त ख़त कंहिं लिखियो आहे। उहा शाम अमजद एतिरो त उणतुण में हो जो खेसि कंहिं पल बि करार न पियो आयो। ओ गेदी, ख़त बि मां लिखां, ॾियां बि मां, रुलां पिना, मुहबतूं बि मां कयां, तूं रुगो परेशान थी, फेरियूं पाईंदो रह। मूं हुन ते टोक कई। उहा ॻाल्हि न आहे अंजुम। सोचियां पियो त छा मां वाक़ई उन लाइक़ु आहियां त उहा मूंसां प्यारु करे। ॾिस न, ख़ुदा जा बंदा, तूं वञी कंहिं पिंजरे में वेही टिकेट लॻाराए, ॾाढो कमाईंदे। हुनखे चिॿिरा ॾिना हुअमि। माण्हू आयो त कमरे मां ई निकिरी आयोसांसि। कुझु ॾींहं त संदसि हयाती अहिड़ी हसीन थी वई जो बसि हर लम्हे मुरकंदो हो। मूंसां कलाकनि जा कलाक वेही मुहबत जे फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदो हो। पर हिकु शाम हू अलाए छो हलियो वियो, कमिरो छॾे। मां उन ॾींहुं यूनिवर्सिटीअ न वियो हुउमि। शाम जो रूम ते वियोमांसि त हू वञी चुको हो, अलाए केॾांहुं। मूं हिन खे ॾाढो ॻोल्हियो। ॿिए ॾींहुं शीरी मिली त हुन खां पुछियोमांसि, तव्हां अमजद खे कुझु चयो त कोन? सोचायमि मतां शीरी कुझु चयो हुजेसि ऐं ॾुखु थियो हुजेसि। हुओ बि अहिड़े ज़रे ज़रे ते सोचण वारो। न, मूं त कुझु कोन चयोमांसि। हुन इनकार कयो। दिलि में आयो त पुछांसि, हुनखे तव्हां जवाबु त कोन लिखियो? पर सोचियुमि उन सां अमजद ते ज़ाती असरु पवंदो, उन करे माठि रहियुसि। पर छो? तव्हां पुछा छो पिया कयो? हुन हैरानीअ मां पुछियो। दरअसल अमजद काल्ह खां रूम छॾे अलाए केॾांहुं हलियो वियो। सोचियुमि ॿुधी बेहदि ॾुखारी थींदी। मूंखां वर करे हुनजो पुछंदी, पर हुन त सिर्फ़ु एतिरो चयो, तजुब आहे, ऐं हली वई। मूंखे ॾाढी हैरत थी। सोचियुमि चङो थियो अमजद जवाबु वठी न वियो। मूंखे शीरी सां सख़्तु नफ़रत थियणु लॻी। अखियुनि जो जादू बि हलाइनि ऐं लम्हनि में विसारे बि विहनि। उन ॾींहं खां पोइ मूं हिन सां कॾहिं बि कोन ॻाल्हायो। उहो त हमेशह खां घटि ॻाल्हाईंदड़ हुई। हाणे जॾहिं मां पंहिंजे पुराणे ज़माने खे यादि कंदो आहियां त सचपच अमजद मूंखे बेहदि यादि ईंदो आहे। हू चरियो इंसानु अलाए किथे हूंदो, घटि में घटि मोकिलाए त वञे हा। जेकॾहिं ॿुधाए वञे हा त मां ऐं निगहत ईअं हिन खां सवाइ न पणिजूं हा।